हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुंचे बिस्तरे ते अली अल मुर्तजा के समारे करे इश्क दी गाल वरी बुध जान हजरत अबू बकर दे दरवाजे ते आया चो सुभान अल्लाह। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो दरवाजे ते टेक लगायूं बिठो मदीने वारा साईं फरमांदा जा अबू बकर भला अज सुतो नहीं निंड न कई थी दरवाजे ते टेक लगायूं बिठो वाह हजरत अबू बकर तुझे इश्क अज़मत दा कुर्बान वजा। हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज़ करे सोना अज जो था पुछो या घणो पहिरियां तवा फरमायो हो अबू बकर इतनी रात दी जो तू मां गॾिजी करे मक्को छॾे हिजरत कंदासी सोना हबीब तदा खां अबू बकर सजी सजी रात जागी करे गुजारी दुआ अबू बकर निंड करिया छो जागे सोना समझ मकाले केड़ी रात महबूब अचा मां सुतो पियो जा दिल पर भी अकेला हजावर इन जे करे सोना मुंहिंजी मोहब्बत के गवारा न लॻो त मां सुम्ही गुज़ारिया कॾहिं खाई अबू बकर पंहिंजे नेणनि ते निंड हराम करे छॾी सॼी सॼी रात तो दिल पर जे आमद इंतजार में अबू बकर जागी गुज़ारींदो चो सुभान अल्लाह। उन अबू बकर सां प्यार कजे या न कजे तॾहिं आशिक़ लिखियो छा थो चए वाह सोहणे सिद्दीक़ जो शान